कंजास काला कंजर कपड़ा सर क्यों जो कंजा भनण करे भनंजास बाई हो त बरो चला बरे सगीर जो सूफ़ी शायर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि जंहिंखे आम तौर शाह भिटाई या लतीफ़ जे नाले सां सॾियो वञे थो 17वीं सदीअ सां तालुक़ रखंदड़ शाह भिटाईअ खे सूफ़ी रिवायतुनि जो हिकु अज़ीम पुख़्तो ऐं सिंधी शाइर तस्लीम कयो वञे थो। शाह साईं जी आख़िरी आरामगाह सिंध सूबे जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद खां तक़रीबन 45 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते वाक़िअ आहे। शाह भिटाईअ जी आख़िरी आरामगाह हुअण करे ही शहर भिटशाह जे नाले सां सॼी सिंध तोड़े पाकिस्तान में मशहूरु आहे, जिते हर साल प्यार ऐं अमन जा लखे पांधीअड़ा हाज़ुरी भरण अचनि था। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि खे सॼी सिंध में हिकु क़ौमी शाइर ऐं रूहानी रहबर जो रुतबो मिलियल आहे। त लतीफ़ साईं जो जेको तक़रीबन 350 साल पुराणो दौर हो, उन में लतीफ़ साईं जे दौर में तमामु ॾुखियो दौर हो ऐं माण्हू अलाह खां परे पिया थिया ऐं माण्हू शैतानी वसवसनि में मुब्तला पिया थिया ऐं हुन दौर में म्यूज़िक जो अरूज हो ऐं म्यूज़िक खे शैतानी म्यूज़िक खे इस्तेमालु करे माण्हुनि खे वरगलायो वेंदो हो ऐं माण्हुनि खे अलाह खां परे कयो वेंदो हो। अलाह परवरदिगार जो वरी पंहिंजो हिकिड़ो मौजज़ो ऐं तरीक़ेकार इहो आहे त अलाह हमेशह पंहिंजे नुमाइंदनि खे को न को मौजज़ो ॾेई दुनिया में मोकिलियो आहे। पंहिंजे नबियुनि खे बि मौजज़ो ॾिनो आहे, पंहिंजे वलियुनि खे बि मौजज़ो ॾिनो आहे। जीअं त हज़रत ईसा खे शिफ़ा जो मौजज़ो हो, हू पंहिंजो हथु रखी दुआ कंदा हुआ त अलाह जे तवसुल सां अलाह जी मर्ज़ी सां माण्हू सिहतयाब थी वेंदा हुआ। हज़रत मूसा वटि असा हुई, जॾहिं को जादूगर अची जादू कंदा हुआ त हज़रत मूसा पंहिंजी असा सां अलाह जे अमर सां उहो उन्हनि जादूगरनि खे नाकाम कंदो हो। त ईअं रहमतुल आलमीन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि बि हिकिड़ो जेको मौजज़ो हो क़ुरान पाक जो हो, उन क़ुरान पाक जे ज़रिए उहो इस्लाम बि फैलियो। त अलाह जे वलियुनि वटि पंहिंजा पंहिंजा मौजज़ा हुआ। लतीफ़ साईं वटि जॾहिं हीउ म्यूज़िक जो अरूज हो ऐं शैतानी दौर हो, त उन वटि जेको अलाह जी तरफ़ां जेको मौजज़ो मिलियो उहो मिलियो राग जो। भिटाई साईं जेको राग पढ़ियो वेंदो आहे, उन जेको साज़ इस्तेमालु थींदो आहे दंबूरो, उन दंबूरे खे बि सरकार पाण ठाहियो हो। उहो इन्वेंशन शाह लतीफ़ भिटाई जी हुई ऐं हुन दंबूरे में हुननि 5 तारूं ॾिनियूं जंहिंजी निस्बत पंचतन पाक सां ॾिनी हुई। दुनिया जे क्लासिकल शाइरनि जी दर्जाबंदी कंदे डॉक्टर H.T. सॉरले शाह साईं खे पहिरें नंबर ते रखंदे चवे थो त शाह जी हर सिट में मौसीक़ी समायल आहे, जेका विजद ऐं कैफ़ तारी करे छॾे थी। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि
1698 धारे हाला हवेलीअ में शाह हबीब जे घर में जनम वरितो। शाह साईं मज़हबी रहनुमाई ऐं रूहानी रमज़ुनि खे सम्झण ख़ातिर सैरो सियाहत बि कई। शाह साईं जिन जो ॾाॾो शाह अब्दुल करीम बुल्लीअ वारो, जेको पिणु हिकु दरवेश ऐं शाइर हुयो, जेको लतीफ़ साईं लाइ उत्साह जो ज़रियो हुयो। शाह साईं हमेशह क़ुरान करीम, मसनवी रूमी ऐं शाह करीम बुल्लीअ वारे जो रिसालो हमेशह पाण साण रखंदो हुयो। शाह साईं आला रूहानी मर्तबे ते पहुचण खां पोइ हिन हाला हवेलीअ वेझो हिक वारीअ जी भिट ते सुकून इख़्तियार करे पंहिंजो आस्थानो उते जोड़ियो। शाह साईं उन भिट जे वेझो करार ढंढ जे किनारे वेही हिन कुदरत जे फितरी अमलनि खे पियो झूंगारींदो हो। शाह साईं जेकी कलाम लिखिया से अॼु शाह जे रिसाले में मौजूद आहिनि। शाह जो रिसालो मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमो पिणु थियल आहे, जंहिंमें अंग्रेज़ी, फारसी, उर्दू, पंजाबी ऐं सराइकी शामिल आहिनि। लतीफ़ साईं पंहिंजे शाह जे रिसाले में, पंहिंजी शाइरी में जेकी दास्तानूं बयानु कयूं आहिनि, जंहिंमें जे पाण जनरल तौर ते ॾिसूं त 7 सूरमियुनि जी दास्तानूं आहिनि ऐं उन्हनि 7 सूरमियुनि में उहे सभु ख़वातीन जेकी आहिनि उहे लीड थियूं कनि ऐं उन्हनि ख़वातीन खे लतीफ़ साईं तमामु घणी इम्पोर्टेंस ॾिनी आहे ऐं इहो ॿुधाइण जी ऐं असांखे सम्झाइण जी कोशिशि कई आहे त असांजी ज़िंदगियुनि में बि जेको ख़वातीन जो किरदारु आहे उहो तमामु इम्पोर्टेंट आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह शाइरीअ खे पंहिंजे इज़हार जो ज़रियो बणायो, जेका अॼु बि जॾहिं ॻाई वञे थी त अमन जा आलाप हर तरफ़ विखरी वञनि था। शाह लतीफ़ 1752 में पंहिंजा आख़िरी पसाह पूरा कया। अॼु बि सॼी दुनिया जा लखे पांधीअड़ा साईं जी मज़ार शरीफ़ तरफ़ छिकिजी अची अक़ीदत सां हाज़िरी भरींदा आहिनि। अॼु बि हर मज़हब जो माण्हू, हर फ़िरक़े जो माण्हू हिते अची हिकु थी वेंदो आहे। हिते इंसानियत जी ॻाल्हि थींदी आहे। हिते को तफ़रक़ो, को फ़र्क़ु न आहे, को ज़ुबान जो, को लसानी फ़र्क़ु न आहे।